नाज़िन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में अवां कई अहम ख़बर ईंदा हलूं तो वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति राब्तो नाहे कयो। वफ़ाक़ी कमेटी बाबति मूंखे एतमाद में नाहे वरितो वियो। कराची में गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु मज़ारे काइते हाज़िरी बात मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मीडिया ज़रिए ख़बर पई त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति कमेटी जोड़ी आहे। कमेटी बाबति मूंखे एतमाद में नाहे वरितो वियो। सिंध जो गवर्नर वफ़ाक़ न पर सिंध जो नुमाइंदो आहे। उन मौक़े ते गवर्नर इमरान इस्माइल चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी जो मक़सदु सिंध हुकूमत जा अख़्तियार घटाइण नाहे, नई अरिड़हीं तरमीम खे चैलेंज करण जो को इरादो रखूं था। हुन वधीक चयो त कराची जी बहितरी लाइ क़दम खणी रहिया आहियूं। फारूक नसीम जी सरबराही में जोड़ियल वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी शहर जे मसइलनि बाबति सिफ़ारिशूं तयारु कंदी, जेके वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे उमाणियूं वेंदियूं। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति को राब्तो नाहे कयो। वफ़ाक़ी कमेटी बाबति मूंखे एतमाद में नाहे वरितो वियो। कराची में गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां गॾु मज़ारे काइते हाज़िरी बात मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मीडिया ज़रिए ख़बर पई त वफ़ाक़ी हुकूमत कराची जे मसइलनि बाबति कमेटी जोड़ी आहे। कमेटी बाबति मूंखे एतमाद में नाहे वरितो वियो। सिंध जो गवर्नर वफ़ाक़ न पर सिंध जो नुमाइंदो आहे। उन मौक़े ते गवर्नर इमरान इस्माइल चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी जो मक़सदु सिंध हुकूमत जा अख़्तियार घटाइण नाहे, नई अरिड़हीं तरमीम खे चैलेंज करण जो को इरादो रखूं था। हुन वधीक चयो त कराची जी बहितरी लाइ क़दम खणी रहिया आहियूं। फारूक नसीम जी सरबराही में जोड़ियल वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी शहर जे मसइलनि बाबति सिफ़ारिशूं तयारु कंदी, जेके वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे उमाणियूं वेंदियूं।